मुंहिंजो नालो मोहित चंद्रकांत गांधी आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदो आहियां। मुंहिंजो स्कूल जो नालो स्वामी विवेकानंद इंग्लिश प्राइमरी आहे। मुंहिंजो आखाणीअ जो नालो चालाक गिदड़ आहे। हिकु गिदड़ खाधे जी गुलिया में सॼी राति हूंदो, पर हुनखे कुझु बि हथ न लॻो। सुबुह जो जीअं 9 मेथी पंहिंजे घर ॾांहुं मोटियो त हुनखे वण ते हिकु काउ ॾिसण में आयो, जंहिंजे वात में लोले जो टुकड़ो। गिदड़ दिल में ख़्याल कयो, इन मूर्ख काउ खां लोले जो टुकुर पूरी वठां। गिदड़ चयो, तूं तो ॾाढो सुहिणो आहीं, तुंहिंजा पंख एॾा चमकीदार आहिनि, तूं ज़रूरु सुठो राॻ ॻाईंदो हूंदे। महिरबानी करे मुंहिंजे पंहिंजे राॻ जो मज़ो न वठाई। काउ बूंद में भरिजी काउ काउ करण लॻो ऐं वात वारे लोले जो टुकुर ते पट ते किरियो। गिदड़ ख़ुशि थींदो खाई हलियो वेंदो। पूरी साइर ते पढ़जण न घुरिजे।